हाणे हेॾे ॿुड़ी नथो मरी। कल मूं वारे पुट जी दावत में 150 रुपया लिखाए वियो आई। शर्म त कर कुझु। ही काटन जा वॻा मुछां त ॾिस पंहिंजूं ॼण फाटल ट्यूब खे पंचर लॻो पियो हुजे। असां त हाणे सोचियो आहे ॿीहर तव्हां जहिड़नि माण्हुनि खे दावत ई कोन ॾींदासीं। हाणे घुमती हितां सड़ियल पकोड़े मुआंडा मां जो पाण वारे भाइटे जी तोहर जी दावत तोखे ॾिनी हुई। तूं कहिड़ो 5000 लिखाया जो हाणे एतिरो ॻाल्हाई थो पियो। हाणे वरी इहे ताना थो हणी। जेकॾहिं ज़रो बि शर्म जो हुजे हा त कंहिं गटर में झंपो ॾेई ख़ुदकशी करे छॾी आ। निभागा खाइण महिल त बिरयानी जी देगन में अंदरि घिरी वेंदा आहियो। प्लेटूं डिश चटे चटे असल हॾा बि गड़काए वेंदा आहियो। बाक़ी जॾहिं लिखाइण जो वारो अचे थो त 150 रुपया छो भला। मां त चवां थो तव्हां जहिड़नि माण्हुनि खे दावत में ॾिसजे त कोपर वारा बेलचा ठोकजनि पोइ तव्हां सुधरंदा वे। हाणे तव्हां शादियूं भला पैसा कमाइण लाइ कंदा आहियो छा? पाण कहिड़ियूं असां सां चङायूं कयूं अथव। पोएं दफ़े तूं मुंहिंजे भाउ जी दावत ते 1 प्लेट सलाद जी ऐं 2 पाकोला बोतलूं चोरी करे भॼी वए। उहा ॻाल्हि विसरी वई छा? हाओ माना इहा ॻाल्हि आहे त पोइ गुज़िरियल साल तोखे निकाह जी दावत ॾिनी। तूं पाण सां गॾु 28 ॼणा वठी आए। कुझु फज़ीलत सिखो। असांजी दावत आहे को हातिम ताई जी ख़ैरात कान्हे जो सॼे ॻोठ खे वठी भैदा ईंदा आहियो। अॼु शाम घर माण्हू मोकिलींदोसांइ। पोइ दावत में जेका 500 घटि लिखाए वए उहे उनखे ॾेई छॾिजांइ। मां बिजलीअ जो बिल पियारींदुसि न त मुंहिंजी वापडा वारा लाइन कटे वेंदा। हा बा चवी त मां पाण वारा सॼा बैंक अकाउंट तुंहिंजे नाले कराए छॾियां। निभागा तुंहिंजी दावत खाई पातासीं। माण्हुनि खे भुरण जा वरी नवां तरीक़ा ऐजाद कया थो। ऐं अवाम खे बि इहो पैगाम ॾियां थो त जेकॾहिं सुकून चाहियो था त पंहिंजी शादियुनि में दावतनि जी बजाए इस्लामी तरीक़े सां वलीमो करियो। इन सां तव्हांजो ख़र्च बि बचंदो ऐं मुआशिरे में इज़त बि वधंदी।